ज़रली के तू सफ़ा विसारे छॾियो आहे शेरू। हाणे तू हुनजो पुछंदो ई नाहीं। हू जॾहिं बि फोन कंदो आहे तुंहिंजो पुछंदो आहे। थी सघे थो त मां कुझु ॾींहंनि में घणो ओचितो हली वञा, पर तू उदास बिल्कुलु न थी जा। चांड्रोकी जेकॾहिं कंहिं ॾींहुं ओचितो शेरू ॻाल्हाइण शुरू करे पोइ डप खां मुंहिंजो साह निकिरी वञे। ख़बर अथई बानो, कॾहिं कॾहिं मूंखे ई अहिड़ी तरह ॾिसण शुरू कंदो आहे। ईअं लॻंदो आहे त ही इजो खाइण शुरू थींदो ऐं मां हिकदमि हिन जूं अखियूं फेराए छॾींदी आहियां। जानवर वेचारो बि मोहब्बत ऐं प्यार जो बुखियो हूंदो आहे, सम्झी था वञनि। हा इहो त आहे। तुंहिंजो भाउ हाणे कीअं आहे बानो? बस अधूरो माण्हू बणिजी वियो आहे, जीअं को पत्थर जो बोतो ॻाल्हाए न सघंदो आहे। मुंहिंजो भाउ वेचारो बि हाणे सॼी ज़िंदगी गमी ख़ुशी जो इज़हार सिर्फ़ इशारनि में करे सघंदो। मूं ॿुधो आहे त तुंहिंजे भाउ साले ते ॻोठ जा कुझु माण्हू चिड़ियल आहिनि। माण्हू चवनि था त इन जे करे ॻोठ में वॾो खून ख़राबो थियण वारो आहे। असांखे ख़बर आहे अदी, पर जेसी ताईं ख़ान बहादुर अखियूं नथो फेरे, अदा साले चवे थो त ॻोठ वारनि जी परवाह कान कबी। जागीरानी निजाम के खिलाफ है। हैदराबाद के फ्यूडरल सिटी समझंदो है ऐं तू चवंदो है त पंहिंजो कमकार कराची में हलाईंदे। इहा त तमाम डिघी ऐं घणी ॻाल्हि आहे ज़रअली। इहा करे मां तोखे फुर्सत में ॿुधाईंदुसि। वो जमींदारी को बुरो पेशो न है। जेकॾहिं ज़मीन वरती अथई त पोइ पोखे जा जदीद तरीक़ा अपनाए। शम्स इन रवायतन ज़मीन कणक फुटी पोखण का हाणे पाण के मटाए जदीद तरीक़ा इस्तेमाल कर। मां तो तुंहिंजी सोच मां 100% मुतमिन आहियां, पर तोखे त ख़बर है यार, इन मॉडर्न तरीक़े के अपनाइण लाइ खोड़ सारी रक़म खपे। वक्त सां गॾु तो वटि इलाही सारी रक़म बि अची वेंदी। ऐं हा, जदीद खां जदीद मशीनरी अपनाए ऐं कम कर ऐं सदिन पुराइणी इन फरसूदा रवायतुनि खे ख़तम कर। अरे ठीक है यार, हाणे इन ॻाल्हि खे छॾ। हाणे त तूं मूंखे इहो ॿुधाए त चांडोगी सां राब्ते में आई या इश्क मुश्क थी वियो? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।